अला कमीशन ऑफिसर ऑस्ट्रेलिया थी ईंदा आहिनि छोकिरा आहिनि पोइ बहितरा चयो स्ट्रेट साइड ते वञ त तोखे मथे तरक़ी मिलंदी उन एतिरे ऑफिसर किथे तुंहिंजे पावर वठंदे न ईंदे स्टेट फाइनेंस में हलियो वेंदो त फेडरल में पछाड़ी तुंहिंजी सेक्रेटरी जी इज़त हूंदी फॉरेन मोकिलींदा हे कंदा पोइ बाबा कल्ह बि आहे हिकिड़े हौज़ जे मिस्र उन जा आइज़ा ई ॿाहिरां भर्ती कंदा आहिनि 5 हवास जे इहे हवास ख़ुदा जे ताबिया न हूंदा त कल्ह सेट न ॿियो असांजो दुश्मन जेको आहे उहो ख़ुदा जो मुकमिल दुश्मन मूसा अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त मूसा तोखे पतो आहे त मुंहिंजी मुखालफ़त केरु कंदो आहे मालिक मूंखे करे चई उहो तुंहिंजो नफ़्स आहे जेसिताईं नफ़्स न मरंदो नफ़्स मरंदो न आहे ख़ामोश थी वेंदो ताबित थी मरंदो न अहिड़ी तरह जॾहिं उहो कल्ब सफ़ा थींदो आहे पोइ इस्म अलाह जो ज़िक्र फर्ज़ कयो असां ज़िक्र था कयूं सॼी राति ज़िक्र था कयूं सुबुह जो उथूं था कंहिं शइ ते असांजी दिलि अची थी वञे त ख़ुदा वारी जाइ ते उहा अची वेंदी हूअ जाइ जेका असां ज़िक्र कयोसीं उहा पुठिते हली वेंदी उहा उन साइड में हली वेंदी उन ते कर्टेन जो पर्दो जो आहे न पर्दो पोइ जेकॾहिं हुनखे मोहबत हूंदी त उहो परेशान थींदो जेसिताईं हुनखे गाइडेंस मिले ऐं जे न हूंदो त हू हुनजे पुठियां लॻी पए फर्ज़ कयो त वॾे में वॾो आहे कहिड़ी घुमे जो ख़ुदा या तो रहूं कयां कंहिं माण्हू ते नज़र पइजी वई औरत ते आहे छोकिरे ते आहे हुनजो नफ़्स हुनखे चाहियो माना शिरक शुरू थी वियो ख़ुदा विसरी छो त हू फानी आहे हू लाफ़ानी हू 3-4 ॾींहं हुननि जी रंगत हलंदी अने 15 खां 25 सालनि ताईं हुननि जेसिताईं स्किन टेंडर हूंदी नाज़ुक हूंदी तेसिताईं हुनजो मज़ो ॾींदो पर उहो ई शख़्स जॾहिं 35 ते पहुचंदो त उन माण्हू खे जेको अलाह सम्झो या कशिश थिए थी उहा ख़तमु थी पर जे औरत ॾे ॾिठईं त वधीक ख़राबु कंहिं शइ ते ज़मानी शइ ते शइ अची वई त तवजो बि ओॾांहुं थींदो किथे ज़ुबान सां बुहतान कंहिं ते हयईं किथे ड्राड़ हयईं सूरे हदीद में अथव 27 आहे 26 आहे त नथी अचे का ज़माने में मुसीबत मगर उहा बि लिखियल आहे तंहिं करे जेका शइ तव्हां खां फोत थी वञे खसिजी वञे त उन ते ॾुख न कयो जेका शइ तव्हांखे मिले उन ते इतरायो न ड्राड़ न जॾहिं कल्ब एतदाल में हूंदो तॾहिं ख़ुदा यादि वेंदो उहो तॾहिं ईंदो जॾहिं तवकल हूंदो उन जो बुनियादु आहे त अला इख़लाक़ हुजे हिन आज़ा हिन ज़ुबान सां कंहिंजी दिलि न दुखाए न अखि जी ख़यानत कजे फर्ज़ कयो हिकिड़ो घरु आहे उहो माण्हू तव्हांखे बचन वांगुरु थो करे उन घर में उहो अलफ़ या बे वञे थो मगर हुनजी नज़र जी कुधाए पोइ हुनजे छोकिरनि ॾे हूंदी का पसंदि करे थी फलाणी जा अखियूं कीअं आहिनि हालांकि उहो चवंदो आहे भाई हे बि तुंहिंजी भेण हूंदी भेण ॾे अखि न खणंदी हू बेईमान आहे नफ़्स ॿिए ॾे घर ॾे अखि खणंदी भेण ॾे छा शर्म थींदुसि हिन करे अखि झुकियल हूंदी हाणे इहा ख़यानत उहो मथो ॾिस त हीउ मुंहिंजे इंसाफ़ जे ऐं मुंहिंजे विलाए जे लाइक़ु न आहे मां जंहिंमें अदुली कोन्हे को त मुंहिंजी विलायत छा करे सघां पोइ शोबदेबाज़ी हुन वटि अची वेंदी 300 माण्हू 3 लख गॾु थी वेंदा मगर फ़क़ीरी विलायत हुन वटि न अहिड़ी तरह इहो रूह जेको पुछियो आहे उन ते चवंदा त रूह खे बि इल्मु हासिलु जॾहिं बुख कढबी आहे हिन जा ॿाहिरियां हवास जीअं साधू कनि था उन्हनि में इल्मु पैदा थींदो हुतां ईंदो ॿुधाईंदो
उॾंदा आहिनि, बाहिनि में ॾींदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि, बाहि में बीठा हूंदा, ॿिए में बीठा हूंदा, मगर विलायत जे कमाल ते हिननि खे न ईंदा। हे मलकूतियत ते अची वेंदा, लाहूत ते न पहुचंदा। लाहूत ते फ़क़ति हुज़ूर पाक जो क़दम मेराज ते वियो आहे, उहो ई उते मथो। ऐं उहे मुकमिल ईअं हूंदा त ख़ुदा जी इंसान ज़ात जेका बि हूंदी उन जी ख़िदमत कंदा, उन में तफ़रक़ो न आणींदा। ऐं इख़लाक़ आला हूंदो जो पाण खे तकलीफ़ ॾेई ॿिए खे सुख, मगर ज़िक्र खां गाफ़िल न थी। इहा आहे विलाय जो कमु। बाक़ी रूह खे उहो इल्मु त अची वेंदो। इहा आहे मखण जी शीख पचाइण। हलंदे हलंदे पहिरियों पहिरियों ईंदो माण्हुनि जो त हुनजी दुआ क़बूल थींदी, मोमिन थींदो। अब आंदा ॾेढर थी वेंदो, मां भेण मुंहिंजी दुआ क़बूल थी, मां त को वॾो वॾी ॻाल्हि थी वेंदो। अचे इन ईंदा, जिन सलामी थींदा, हे थींदा, हो थींदा, हे चवंदो मां भेण मुंहिंजो हिते घटि थो। पोइ ख़ुदा इहे ॾींदो आहे उन्हनि खे हिकिड़ी, जीअं चइजे त मूंखे सिंधी लफ़्ज़ सही नथो अचे, चाखी ॾिजे या हिकिड़ी लज़त, मन हिते फासे मूंखे छॾे। उन खां पोइ माण्हुनि जी रुजवात थींदी। हा हितां निकिरो जीअं निकिरंदा उथी बीठा, हो ॾेढर थी वेंदो, मां वॾो आहे, हाणे तुंहिंजी असुलियत त तूं इहा आहे ई कान्हे, तूं ॾेढर छा थिए थो, तंहिं मखड़ूअ ख़ुदा जी आहे, ख़ुदा जे इस्म जे करे त आई आहे। अब इते त सिर ॾिए त सर हो थिए, उहा तॾहिं थींदो जो मुकमिल ख़ुदा जी ज़ात ते तवकुल हूंदी, हिन ज़ुबान खां उन मालिक जी शिकायत न निकिरे। इन शकर तुम न यज़ीदनकुम, मुंहिंजो शुकुर कंदो त मां तव्हांजो रिस्क वधाईंदुसि, इज़त बि वधाईंदुसि। हाणे इहा शइ तॾहिं हूंदी जॾहिं पाण चाहींदो हुन में एतदाल ईंदो। जे एतदाल न ईंदो त न। हाँ को जुस्तजू कंदा, पोइ आहे मुर्शिद ते मदार, जे मुर्शिद कमाल जो आहे त हू त हुनखे पहचाईंदो, हुनखे हिदायत ॾींदो। वरना जॾहिं हुनजो अॻिते दॿ ॾिठल न हूंदो त हू त अध में रहिजी। इहे सभु शयूं आहिनि त हाणे पहिरियों पहिरियों नफ़्स अमारा, जंहिंजो हितां जी जाइ नाफ़ खां हेठि, उन जो कमु आहे खाइण ऐं शहवत पैदा थी। उन खां ॿियो नंबर आहे लवामा। किन नवाम खे टियों नंबर ॾिनो आहे, पर उहो ग़लति आहे। यानी कईअ ते पछताव करणु, मां ख़ुदा जी इंराफ़ी कई आहे, मूंखे अफ़सोस, ख़ुदा जा मूंखे माफ़। कंहिंखे सताई ते अजायो सताए मां, मुंहिंजो रब मूंखां नाराज़ थींदो, या इंसानियत इहा न आहे। इहा आहे लवामा, इन जो रब कसम। टियों आहे मुलहमा, जंहिंजो हितां खां वठी हेसी ताणी असरु हूंदो हिन जाइ। उहो जॾहिं ईंदो आहे तॾहिं हुनजी दुआ बि क़बूल पवंदी आहे, कशफ बि थींदो अथसि, मगर नफ़्स मरंदो न आहे। पोइ उहो अंदरि ॾेढर वांगुरु ईअं हूंदो आहे, या हुनजे कारे नांग वांगुरु उहो वेहंदो त पंहिंजी वाखाण में हूंदो, पंहिंजी वाखाण ॿुधंदो त अंदरि ख़ुशि थींदो, जे चिड़ी पवंदो त पिटींदो, को हुनजो चवणु न वठंदो त पिटींदो, वात वॾो फाड़े ॻाल्हायो कंदो, ॻाल्हाइण में हुनखे मज़ो ईंदो। इन ज़ालिम जा कम। ऐं होॾो ख़ुदा जी यादि ते मोहबत हूंदसि त इन करे हुन ते इल्हाम थी थिए, इनखे मुलाम। चोथों जेको असां ते हाणे मां ॿुधायोमांव त महफ़ज़ा या अयतुहा नफ़्सुल मुतमइना तुरजई इला रब्बिक राज़ियतुम मर्ज़िया। ए नफ़्स मुतमइना पंहिंजे रब ॾे रुजू थी, तुरजई ओॾे मोट। राज़ियत ऐं मर्ज़ीअ, राज़ीअ बि आहे, मर्ज़ीअ बि आहे। हाणे जेके राज़ीअ वारा हिसा हूंदा आहिनि उन्हनि जो